सॼे मुल्क जियां टंडो आदम में बि हिंदू भाइरनि पारां ॾियारी इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। हिंदू भाइरनि पारां पंहिंजनि घरनि ऐं इबादतगाहनि मंदिरनि अंदरि ॾिया ॿारे ॾियारी जी तक़रीबनि जी शुरूआत कई वई आहे। ॾियारी जी मुनासिबत सां टंडे आदम जे झूलेलाल मंदिर में उॾेरोलाल वेलफेयर जे चेयरमैन राजकुमार जी सरपरस्तीअ में मुख़्तलिफ़ हंधनि तां आयल हिंदू भाइर पंहिंजो मज़हबी ॾिण इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए रहिया आहिनि। SSP सांगर सदाम हुसैन ख़ासकेली जी हिदायतुनि ते हिंदू भाइरनि जी इबादतगाहुनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ CIA इंचार्ज अकबर चना ऐं SHO सिटी इम्तियाज़ अली ख़ावड़ पिणु झूलेलाल मंदिर पहुता, जिते संदसि इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते झूलेलाल मंदिर जे सरपरस्त राजकुमार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे पाण खे पाकिस्तान अंदरि महफ़ूज़ सम्झूं था। असांजे विच में कुझु शिरपसंद आहिनि, जिन जे करे थोरी दूरी आहे, पर इंतज़ामिया असां सां मुकमल सहकार करे रही आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।